नाज़रीन, नवां जतोई शहर ऐं भरपासे जा रोड रस्ता इंतहाई ख़राब हुजण ऐं हर तरफ़ गंदगी जो आज़ार हुजण समेत इलाइक़नि में के बि तरक़ियाती कम न थियण ते शहरी सरापा एहतिजाज बणिजी विया आहिनि। तफ़सीलन लाइ ॾिसूं था शौबान अली अबड़ो जी हीअ रिपोर्ट। जी त नाज़रीन, मां हिन वक़्तु मौजूदु आहियां नवां जतोई शहर में, जिते हितां जा रवासी जेका आहिनि सरापा एहतिजाज आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त लखे रुपए जी बजट अचण बावजूदि बि हितां जूं गलियूं रोड रस्ता जेको आहे गंदे किचिरे जा ढेर लॻा पिया आहिनि। अचो त वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था हितां जे रवासियुनि खां ऐं मौजूदु माण्हुनि खां त वधीक हिननि जो छा चवणु आहे। सेक्रेटरी 5 लख हर महीने खायो थो वञे, रुपए जो बि हिसाब किताब कोन था ॾियनि। चवंदा असां स्वीपरनि खे पघार ॾियूं, स्वीपरनि खां असां पुछूं था, उहे चवंदा रुपयो बि असांखे कोन था ॾियनि। मूंखे तव्हां ॿुधायो, हे ड्रब टंग खां वॾा ड्रब लॻा पिया आहिनि, असां हिननि जो छा कयूं? असां पाण कटियूं। ख़ुदा सां हींअर तव्हां पाण ॾिठो, असां रक्षो कीअं नालीअ मां कढियो, मां पाण जूतनि समेत लही वियुसि, रक्षो कढियो आहे। ज़ुल्म आहे, असांजा ॿार स्कूल कीअं वञनि? हितां जी पोज़ीशन अहिड़ी आहे ॼण किरोना ई नवां जतोइन में आहे। सॼो गलियूं घटियूं जेके आहिनि उहे रोड रस्ता उहे सभु पाणीअ में ॿुॾा पिया आहिनि। न अचण जी सहूलियत, न वञण जी सहूलियत। माण्हू मस्जिद में वञनि था, नमाज़ पढ़ियो, वर खयो था वञनि, जा कपिड़ा उन्हनि जा ख़राब थियो था वञनि। अहिड़ी तरह असां हेॾे हीअं दरगाह होॾे रस्ता आहिनि, उहे दुल्हन साईं जी दरगाह ते रोड थो वञे, साबिर साईं जी दरगाह ते रोड थो वञे। उन रोड रस्ते जी का बि सहूलियत न आहे। पोइ 4 सालनि खां वठी असांजे शहर में सफ़ाई जो निज़ाम धरम भरम लॻो पियो आहे। हीअ असांजी वाहिद गली आहे शहर जी, जेका सॼे शहर खे सही साबरी जे रस्ते सां जोड़े थी। ही कब्रिस्तान वञण जो वाहिद रस्तो हीअ आहे। ही सफ़ा निकाल सफ़ा ख़राबु आहे असांजी गली जो। बराए महिरबानी असांजी निकाल ठाहे वञे। जेके बि ग़रीब माण्हू हितां वञनि था, को ख़ुदा न ख़ासा कंहिं कज़ियो थो थिए त उहो हिन गंदी नाली मां ई वञण उन्हनि जो थिए थो। जिथे हर महीने में 5 लख रुपए जी बजट ईंदी आहे, उहा बजट 5 लख रुपए जी किथे ख़र्च थिए थी का ख़बर नथी पए असांखे। बराए महिरबानी पब्लिक हेल्थ जे चीफ इंजीनियर खे, असांजी रिक्वेस्ट आहे, नवां जतोई वारनि सेक्रेटरियुनि खे तंबीह कई वञे, शहर जी सफ़ाई कई वञे। असां सख़्तु परेशान आहियूं, इहो ई असांजो पोरियो आहे। हिन पघारुनि खां अलावा असांखे ॿियो कुझु बि न आहे। ऐं हिते असांखे काफ़ी साल थी विया आहिनि त असांखे पको कोन थो कयो वञे। ऐं पघारूं असांजूं हर 2 महीने 3 महीने असांखे मिलनि थियूं। महिरबानी करे असांखे पघारूं जारी करायूं वञनि ऐं असांखे पको कयो वञे। जीअं त गुज़िरियल महीने खां वठी असांजी पघार हीअ अॼु काई तारीख़ असांखे कान मिली आहे। उन खां अलावा असांखे 17-18 साल थी विया आहिनि हिन यूसी में कमायूं पिया था, असांखे पको कोन कयो वियो आहे। न ई को असांखां साइन वठंदा आहिनि पघारुनि जे लेवल सां, कुझु बि न। रेसन वटि हेॾां होॾां विया आहियूं, पर उतां बि असांजी को दाद फ़रियाद कोन थियो आहे। बराए महिरबानी हुकूमत खे असांजो इहो अर्ज़ु आहे त असांखे पको कयो वञे, पंहिंजे शहर में असांखे पंहिंजी ड्यूटियूं ॾिनियूं वञनि।